शाख सिंधड़ी टाउन जो सेक्रेटरी बल्हार छछर असां सां मौजूदु आहे। असां हिनखे भलीकार ऐं गुज़ारिश कंदुसि त अचनि ऐं मुख़्तसर वक़्त जे लाइ पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। महिरबानी। ही सेनन ॾींदे ई चइनि, ही सेनन ॾींदे ई चइनि, उथी ॾिस कोई आयो आहे प्यारा, ऐं शायदि साॻियो रुमतो आहे गुजीअ वञायो आहे प्यारा। के ॻाढ़े गल ते बाख फुटी, के ॻाढ़े गल ते बाक फुटी, के कारी चग ते राति फुटी, ईअं वक़्तु कटियो ईअं उमिरि कटी, सभु सांग सजायो आहे प्यारा। आ चौधारी महिराण मथो, आ चौधारी महिराण मथो, जे जोर पवे तंहिंजो न पतो, हीरो जज़ीरो हैरत जो जे मंझि समायो आहे प्यारा। मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे जो सिंधी अदबी संगत जेका सिंध यूनिवर्सिटी शाखा प्रोग्राम कयो आहे तमामु अहम आहे, ऐं मां पंहिंजे चूंडियल मरकज़ी पार्टी जेका इहा आहे अदबी संगत इन जो शुक्रगुज़ार आहियां। बुनियादी तौर ते साईं नूरो सर्कल ओड़े एतिरो शानदार ऐं घणो खोगल आयो जो मूंखे तमामु घणी घटि ज़रूरत थी पए त मां जेको 2 मिंट अॻिते ॻाल्हाए सघां, पर जीअं त मूंखे मदद कयो वियो आहे उन करे जीअं साईं तव्हांखे ॿुधायो त आम ॿियनि ॿोलियुनि में जीअं चाचे लाइ या मासीअ लाइ ॿियनि लाइ मुख़्तलिफ़ जेको हिकिड़ो लफ़्ज़ु आहे, त हिन ॿोलीअ जी हिकिड़ी झोली आहे, हिन में वसत एतिरी आहे जो मुख़्तलिफ़ हिकु नंढी शइ जे लाइ पोइ ज़िंदगीअ जो को बि रुख हुजे त उनजे लाइ तमामु घणो हिकिड़ो वधीक सरमायो मौजूदु आहे। नंबर 1। ॿी ॻाल्हि त जीअं मूसा कुर्द चयो त जेकॾहिं मुंहिंजी ॿोलीअ जो नाव खणण या मुंहिंजी ॿोली ॻाल्हाइण सां तुंहिंजे रियासत जा बुनियाद लुॾनि था, त पोइ उन ॻाल्हि में को शक न आहे त तुंहिंजी रियासत जेका आहे उहा जेको आहे उहा जबर जे बुनियादनि ते मुंहिंजी सरज़मीन ते क़ाइमु कयल आहे। उन करे अॼु जॾहिं असीं पाकिस्तान जे अंदरि रियासत जे अंदरि क़ौमी ॿोलीअ जो सुवालु खणूं था त उन ते रियासत खे जेका मिठिया लॻे थी या उहो जेका क्रोध जो इज़हार करे थी, त उनजो इहा आहे त हिन तारीख़ी तौर ते जेका ॿोली आहे उन सां मटरिली मावर सलूक आहे। हालांकि हिंदुस्तान जे अंदरि बि तव्हां ॾिसंदव त उते जेके ॿियूं ॿोलियूं आहिनि उन सां गॾु सिंधी ॿोली जेका आहे उहा क़ौमी ॿोली जो दर्जो रखे थी, पर हिते जेके सिंधी माण्हू 5 करोड़ जेके आहिनि मौजूदु आहिनि जिन हिन ख़ुदि हिन रियासत जी जीअं बि शिकिल में आहे उनजी जेका करारत पेश कई, त उन बावजूदि हिन ॿोलीअ खे जेको आहे उहो ओड़ो उन जोॻो मान आहे। त इहा तमामु हिकिड़ी सियासी तौर ते शर्मिंदगी ॻाल्हि आहे अहिड़े जदीद दौर में जेका हिकिड़ा ॿोली जेका हज़ारे सालनि जो तसलसल रखे थी, जंहिंजूं खोड़ सारियूं वक़्त जे लहरुनि में जेको आहे उन जूं लपियूं मटियूं लहिजा फिरिया, पर पोइ बि पंहिंजो वजूद जेको आहे सिंधी माण्हुनि सां जेको आहे सलामत रखियो आहे। हिन ॿोलीअ जी फ़िक्री वसत आहे, हिन में एतिरी पखेड़ आहे जो समाज जे हर क़िस्म जी इजाद हुजे, साइंसी इनकलाब हुजनि, मुआशी इस्लाह हुजनि या जदीद जेके बि शयूं हींअर अॼु अचनि थियूं, त उन्हनि जा नवां लफ़्ज़ असीं थोरे घणी फेर सां जेके बि घाड़े जे ग्रामर जा माहिर आहिनि उहे जोड़े सघनि था। अहिड़ी तरीक़े सां न सिर्फ़ु रुॻो सिंधी ॿोलीअ जे लाइ पर ख़ुदि साइंसी इस्लाह जेके अचनि था ऐं उहो कमाल करे ॾेखारियो वियो आहे। पहिरीं त ईअं चयो वियो त असांखे शायदि सोशल मीडिया जा जेको कीबोर्ड आहे उन ते सिंधी ॿोली जेको आहे न चढ़ंदी ऐं अॻिते जेको आहे असांखे नुक़सानु पवंदो हुअं, या असीं रूमनि जो जेको असांजे अदीबनि माज़ीअ में असांजे सीनियरनि जेको ख़दशो कयो आहे उन्हनि जो जाइज़ ख़दशो, पर अॼु सिंधी ॿोली पंहिंजे पूरी आबदाब सां जेको आहे ज़िंदा जावेद आहे या सिंधी ॿोली जी आहे उन में जेको पूरो थियो। त बुनियादी तौर ते हाणे जेको सुवालु आहे बुनियादी तौर ते त मां हिकिड़ी ॻाल्हि चवां त जेसि ताईं बि जीअं बि दुनिया जे अंदरि ॿोलीअ जो वसत कुवत या उनजी पखेड़ मुस्तक़िल उहा थी जंहिंजो क़ौमी मार्केट हुजे, छाकाणि त क़ौमी मार्केट या उन मंडी जे अंदरि जेका बि दुनिया जी इजाद थिए थी, जेको बि सरमायो गॾु थिए थो उन सां लहजो जुड़े थो ऐं हिकिड़ी समूरनि इलाइक़नि जा माण्हू उते अचनि था, उते जेका ख़रीद फ़रोख़्त थिए थी इजाद थिए थी। पर जीअं त तव्हीं ॼाणो था त इन ॻाल्हि खां असांखे सिंधी अदबी मौजूदु हूंदे बि असांखे सिंध जी जेका सियासी ग़ुलामी आहे, सिंध जी जेका तबक़ाती ग़ुलामी आहे जागीरदार तबिके जी, ऐं सिंध जी जेका रियासती ग़ुलामी आहे, इन 3 क़िस्म जी जेका रूहानी हिन में ज़ंजीर पियल आहिनि, उनजे करे असांजी जेका ॿोली आहे उहा बि हिकिड़े सियासी कैंसर जो शिकार आहे। ऐं जेसि ताईं असां अदीबनि खे मञिणो पवंदो त असीं जेसि ताईं अदीब जेके उहे सियासी कारकुननि सां रोड जे अंदरि कुलो मुले में न वेहंदासीं, पंहिंजे अदब खे जेको आहे सियासी तहरीकुनि हलचलुनि सां न जुड़ींदासीं, त सिर्फ़ु जेको आहे उहो नारायण श्याम जी जेका आहे शाइरी काफ़ी न हूंदी, सिर्फ़ु अयाज़ जो कतो जेको आहे काफ़ी न हूंदो, सिर्फ़ु उस्ताद जो गज़ल काफ़ी न हूंदो, बल्कि सिंधी अदीब खे पंहिंजे ॿोलीअ खे बचाइण जे लाइ सियासी इक़्तिदार जे जेको बि सिंध जो जेको सुवालु आहे उनखे पूरे तबिके जे निजात सां जुड़णो पवंदो। सिंधी माण्हूअ जी हेठि हारी जी मोची जी जेसि ताईं सिंध जे इक़्तिदार ते न हूंदी तेसि ताईं जेको सिंधी ॿोलीअ जो जेको वजूदु आहे उहो इस्लामाबाद जे सियासी फेरनि घेरनि में ऐं हितां जो जेको मक़ामी जागीरदार वेका हुआ उहो ॿोलीअ खे जेको आहे कॾहिं बि उनखे लॼ महसूसु नथी थिए। उन करे अचो त उन क़िस्म जी जेको आहे सियासी सुवाल खे जोड़ियूं, ॿोलीअ खे उन सां जोड़ियूं, वधि खां वधि साईं इब्राहिम जो जे कम खे ओन कयूं। ख़ुदि जंहिंजो हाल ई एम एच पावर हाल आहे
उन माण्हूअ असांजे महानदी में केतिरो पूरो कयो उनखे जेको कयूं असांखे अहिड़े तरीक़े सां ॿोली मिली आहे। त हीअ बुनियादी तौर ते जेको सुवालु आहे त अॼु असीं ॿोली जेका आहे उहा आहे, पर उन में शहरकारी जेका आहे, ग्लोबलाइज़ेशन जेको सुवालु आहे, हर 8 मिंटनि जे अंदरि जेका आहे उहा ॿोली ख़तमु थिए थी। उन खां ताईं ख़बर दोस्त आहियो, उन करे अहिड़े जेको पंहिंजो बैन अल-अक़वामी तौर यलगारियत आहे उहा मुख़्तलिफ़ लोड़े थी, पर उन बावजूदि मसीद सलामत आहियूं। थोरी सियासी ग़ुलामी मौजूदु आहे असांजी, पर इहा हिकिड़ो ॿोली जो बाक़ार आहे। उन करे अचो त असीं जेको आहे नौजवान सियासी अंदाज़ में जुड़ूं, उनखे सगारो कयूं, पंहिंजी ॿोलीअ ते फ़ख़्रु कयूं। ऐं न सिर्फ़ु इहा, पर हिकिड़ो आख़िरी मां इहा ॻाल्हि कंदुसि त असांजे दोस्त असीं जाइज़ फ़ख़्रु कंदा आहियूं जीअं मोहन दड़े ते या ॿोलीअ ते, त असांजी वुसत आहे, हीअ ताक़त बि रखे थी। पर उन सां गॾु हिकिड़ो ॿियो लाड़ो ईंदो आहे त दुनिया जा समूरा जेके आहिनि लफ़्ज़ या जेका बि शइ आहे असरात, उहा सिर्फ़ु सिंधी ॿोली आहे, क़दीमी बि हीअ आहे, या सिर्फ़ु हीअ मोहन दड़ो आहे, या दुनिया में ॿियूं जेके बि ॿोलियूं आहिनि या तहज़ीबूं आहिनि, उन वटि कंहिं बि अहिड़ी क़िस्म जी शानदार न हूंदी। त इहो जेको नरगिसियत वारो रवियो आहे या सिर्फ़ु पाण पढ़ाईअ वारो रवियो आहे, त इहा बि हिकिड़ी ॿी इंता आहे। उन करे असांखे न सिर्फ़ु ॿोलीअ जे मामले में असांजे कमतरीअ जो जेको आहे शिकार थियणो आहे, पर साॻे वक़्तु असांखे पंहिंजे ज़हन ज़मीर खे विचतरी राय रखंदे असांखे इहो बि चवणो आहे त दुनिया में ॿियूं बि खोड़ सारियूं ॿोलियूं आहिनि, ऐं उन्हनि मां बि जेकॾहिं असांजा लफ़्ज़ अंग्रेज़ीअ जा जेकॾहिं सिंधीअ में अचनि था या चाइनी ॿोलीअ जा सिंधी में अचनि था ऐं हमथाईंदा ऐं थोरे घणे फ़र्क़ु सां सिंधी माण्हू उनखे क़बूल थो करे उचार कयूं था, त इहा इन में का एसाज़ी कमतरी जी जेको आहे कान्हे, या असांजा अदीब जेके आहिनि तमामु घणो उनखे शाक तौरु वठंदा आहिनि। त अहिड़ी तरीक़े सां सॼी दुनिया जे अंदरि ॿोलियूं जा फ़र्द जेके आहिनि हिकु ॿिए में मिलनि जुलनि था, ॿोलियूं हिकु ॿिए मदद वठनि थियूं। ऐं अहिड़ी तरीक़े सां जीअं ज़िंदा जिस्म हूंदो आहे, तीअं ॿोलियुनि जी इर्तिका थी आहे। इंसानी समाज जेको अॼु जानवरनि खां मुख़्तलिफ़ थियो आहे, त उन में जेको ॿिया खोड़ सारा फ़र्क़ु आहिनि, पैदावारी औज़ारनि जो उन में किरदारु आहे। तव्हां जदिलाती मादल पढ़ी तव्हांखे ख़बर हूंदी, पर ॿोलीअ जो जॾहिं समाज में मौजूदु पियो आहे, त इंसानु जेको आहे हज़ारे किलोमीटर वारा माण्हू नस्ल थिया आहिनि, तहज़ीब थिया आहिनि, त उन्हनि समूरनि में जदीद क़ौमी रियासतुनि जे अंदरि जदीद मुल्कनि जी पैदावार हुजे या कबीलनि जो कुटुंबनि जो जुड़णु, इन बुनियादी जेको आहे जेको उहा ॿोली आहे। असीं सिंधी माण्हू जेको अॼु ॻाल्हायूं था, अॼु असांजे मौजूदगीअ में शेखाया जी शाइरी आहे, उस्ताद बुख़ारी फ़िक्र आहे ऐं शालतीब जा सुर आहिनि, त उन में समूरनि खे जेको आहे हिननि जो इनफ़रादी तौर बि शाइरनि जो किरदारु हो, पर जेका सिंधी ॿोली आहे, जेका माउ जी ॿोली जंहिंमें ख़्वाब लहूं था, त उनखे बि जेको आहे भिटाई करण वारी सिंधी ॿोली आहे। शेख हयाज़ खे जनमु ॾियण वारे उनजो पंहिंजो इनफ़रादी सलाहियतूं आहिनि, पर सिंधी ॿोलीअ जी जेका आहे अहमियत उनखां इनकार न आहे। उन करे मूंखे ख़ुशी थी त असांजे जेको अदीबनि पंहिंजी ॿोलीअ खे यादि कयो आहे। तव्हांजी महिरबानी।